नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। उमरकोट में पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते हेल्थ अलाउंस बंदि थियण ऐं कराची में पैरामेडिकल स्टाफ ऐं यंग नर्सुनि ते पुलिस जी लाठी चार्ज ऐं तशद्दुद ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। इलाज लाइ आयल मरीज़ सख़्त परेशान। जी नाज़रीन, रिपोर्ट असद अली बुरगड़ी मुताबिक़ उमरकोट में सिहत खाते जे मुलाज़मनि जो सिंध हुकूमत तरफ़ां हेल्थ अलाउंस बंदि थियण ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर इत्तिहाद, यंग नर्सिज़ इत्तिहाद जे सॾ ते डॉक्टर्स, नर्सिज़ ऐं पैरामेडिकल अमलो सरापाए एहतजाज। उमरकोट में साकिब खोसो, डॉक्टर धर्मदास, डॉक्टर मदनलाल, डॉक्टर कंवर माल्ही, कुर्बान हालेपोटो, असमत कोभार, हाजरा मंगरियो, तेजा मेघवाड़, नसरीन राठौड़ ऐं ॿियनि जी अॻवाणी में ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। उमरकोट में डॉक्टरनि ऐं अमले जी हड़ताल सबबि परे खां इलाज कराइण लाइ आयल मजबूर मरीज़ दरबदर थींदा रहिया। कंहिं बि पुछा ॻाछा न कई। अक्सर डॉक्टर ओपीडी बंदि थियण सबबि घर रवाना थी विया। हिननि जो चवणु आहे त हेल्थ अलाउंस बंदि थियण करे सिंध हुकूमत ज्यादती कई आहे। फौरन अलाउंस बहाल कयो वञे। गिरफ़्तार पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि खे फौरी तौर ते रिहा कयो वञे। ॿी सूरत में पूरे सिंध सिहत खाते जा मुलाज़िम रोडनि ते नज़र ईंदा।